बिन बोले भक्तों की नाव चलाना, मेरे आंसू बहते हैं, बह बह के कहते हैं, आंसू जो बहते हैं, बह बह के कहते हैं, हारी हूँ बाबा मेरा तुझ भरोसा है, जीतूंगी एक दिन मेरा दिल ये कहता है, हारी हूँ बाबा मेरा तुझ पे भरोसा है, जीतूंगी एक दिन मेरा दिल ये कहता है, मेरे मांझी बन जाओ मेरी नाव चला जाओ, मेरे मांझी बन जाओ मेरी नाव चला जाओ, हारी हूँ बाबा मेरा तुझ पे भरोसा है, जीतूंगी एक दिन मेरा दिल ये कहता है, हारी हूँ बाबा मेरा तुझ पे भरोसा है, जीतूंगी एक दिन दिल ये कहता है। बोलो गोदरी वाले घनश्याम की जय। बोलो बाबा अरदास राम साहिब की जय। बाबा अरदास राम साहिब पंहिंजी ॾाॾीअ सां गॾु गुरुद्वारे वेंदा हुआ। उते सभु जेके बि पाठ थींदा आहिनि, नितनेम थींदो आहे, बाबा ॿुधंदा हुआ ऐं उन्हनि जी यादाश्त एतिरी तेज़ हूंदी हुई, सभु उन्हनि खे यादि पइजी वेंदो हो। सुखमनी, रहरास, आनंद साहिब बाबा खे कंठ थी विया हुया, नंढी हूंदे 5 साले जा हुया। जेतिरो असां भॼन यादि कंदासीं, जेतिरो असां बाणी यादि कंदासीं, ओतिरा असांजे लाइफ में जेके संकट आहिनि, ऑब्स्टैकल्स आहिनि, है न, जेके उहे घटि थी वेंदा लाइफ में। असांखे फ्री टाइम में वेही करे भॼन यादि करणु खपनि, फ्री टाइम में वेही करे सुखमनी पढ़ूं, रहरास करूं, नितनेम करूं, आनंद साहिब पढ़ूं, दुख भंजनी पढ़ूं। त हिकु दफ़ो ईअं थियो, जॾहिं स्कूल में विया, 5 साले जा हुया बाबा, त मास्टर चईंसि हरदास इहो बैत पढ़ी ॿुधाए। त बाबा जो पढ़ाई में ध्यानु थोरो घटि हुयो, आयनि न पढ़ण उहो बैत। त मास्टर छा कयो, डंडी खईं ऐं बाबा खे हथ ते उहे डंडियूं हयूं। घर आया, अची करे ॾाॾी खे कंप्लेन कयूं। ॾाॾी खे चयूं अॼु मूंखे मास्टर मारियो आहे। त ॾाॾी वञी करे मास्टर खे सम्झाए आई, भई असांजो पुटु थोरो नाज़ुक आहे, हिनखे तव्हां प्यार सां सम्झाईंदा करो, हिनखे मारंदा न करो। त जीअं ॿिए ॾींहुं हरदास बाबा स्कूल विया त मास्टर हुननि खे डबल डंडियूं हयूं, भई तूं ॾाॾीअ खे वञी कंप्लेन थो करी। उन ॾींहं खां वठी बाबा छा कयो, बाबा पंहिंजे पाण सां प्रण करे छॾियो, भई अॼु खां वठी मां कॾहिं बि कंप्लेन न कंदुसि। पाण जेतिरी कंप्लेन कंदासीं जंहिं शइ जी, उहा शइ असांखे वधीक तंग कंदी, है न। नुंहुं बि तंग कंदी आहे पर कंप्लेन न करूं, न त अञा वधीक तंग कंदी। ससु तंग कंदी आहे, कंप्लेन न करूं, न त अञा वधीक तंग कंदी। त चवंदा आहिनि कंप्लेन करण सां जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे वधंदा। परमात्मा खे वेही शिकायतूं कंदासीं, परमात्मा अञा असांजी परीक्षा ॾुखी करे छॾंदो। बाबा नंढड़े 5 साले जी उमिरि में इहो ई चयो, भई मां कॾहिं शिकायत न कंदुसि। ऐं वाकई सॼी ज़िंदगी बाबा खे खाधो मिले न मिले शिकायत न कंदा हुआ, पाणी मिले न मिले शिकायत न कंदा हुआ, केरु रिस्पेक्ट ॾे न ॾे उहो कॾहिं शिकायत न कंदा। चवंदा जेको परमात्मा करे थो उहो सुठो आहे। हाणे मासी जॾहिं ॿिए ॾींहुं विया स्कूल, मन ई मन में सोचनि था अॼु बि मास्तर मूंखां बैत पढ़ाईंदो, पर अगरि मां इहो बैत सही पढ़ियो त पोइ मां 5 आने जो प्रसाद वठी करे मंदिर में चाढ़े ईंदुसि, दरबार में चाढ़े ईंदुसि। 5 आने जो छा वठंदा, कणा प्रसाद ठाहे करे मां मंदिर में दरबार साहिब में बाबा खे ॾेई ईंदुसि। वया जॾहिं स्कूल में किताब खोलियो त चवनि था जेको बि हिन में मूंखे चवंदा न मास्तर पढ़ण लाइ, इहो मुंहिंजे लाइ वचन साहिब थी वेंदो। मां इहे जेके वचन निकिरंदा मां हिनखे सॼी ज़िंदगी हणाईंदुसि। उन में छा निकितो, भलाई कंदे भलो तुंहिंजो थींदो, भलाईअ जा भाणा धणी तो केंदो। त बाबा नंढे हूंदे 5 साले जा हुआ, अञा 5 साले जा हुया, 5 साले जा हुया
त उन्हनि खे एतिरी जो अची हुई बाबा खे भई मां ॿियो प्रण कयूं। पहिरियों प्रण छा कयूं? केरु ॿुधाईंदो? पहिरियों प्रण छा न कंदा सॼी ज़िंदगी? कंप्लेन न कंदा, शिकायत न कंदा। पाण कंदा आहियूं कंप्लेन? सॼो ॾींहुं कंदा आहियूं न। हा, पर हाणे घणा साल थिया आहिनि करूं वेठा, पोइ कुझु चेंज थियो आहे? उहे जो वई आहे न, तंहिंखां न करूं न कंप्लेन, पर तंहिंखां शांति वियूं। कंप्लेन करण सां कुझु चेंज थी वञे त डबल करिणो आहे, कुझु चेंज थिए ई न वेठो, इन करे कंप्लेन करणी न आहे। कोई लेट ते अचे न अचे न अचे, कोई अचिणो आहे सवेल अचे अचे, जंहिंखे जीअं खपे तीअं, असां कंप्लेन न करूं।